रते देरो जे सहाफ़िन जी किरदारकुशी करण ख़िलाफ़ ॻड़ी यासीन जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी विया। रतो देरो में बदमनीजूं ख़बरूं हलाइण ते रतो देरो जे सहाफ़िन जी किरदारकुशी कंदड़ पुलिस एहलकार अज़ीज़ सियांच ख़िलाफ़ ॻड़ी यासीन जे कलम धड़ियल हबीबुल्ला कंभो, सदर प्रेस क्लब सलीम अहमद सुमरो, मोहकमा दीन महर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। कलम धड़ियुनि जी रस्ता रोक करण ऐं कलम ते पाबंदी नाक़ाबिले बर्दाश्त आहे। एसएसपी लाड़काणो खां घुर था करियूं त रतो देरो सिटी गश्त जे बदमस्त पुलिस एहलकार जे इन अमल जो नोटिस वठी इन ख़िलाफ़ मुहकमाती कार्रवाई कई वञे। अज़ीज़ सियांच ऐं हुनजा चोर साथारी मुसलसल सोशल मीडिया ते बदमनीजूं ख़बरूं हलाइण ते रतो देरो जे हक़ सच लिखंदड़ सहाफ़िन जी किरदारकुशी करे रहिया आहिनि। जेकॾहिं पीसी अज़ीज़ सियांच ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त असां कलम धड़ी एहतजाज जो दायरो अञा बि वधाईंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची